फातिमा भुट्टो माज़ीअ जे वक़्त खे यादि कंदे लिखियो आहे त जॾहिं मां नंढी हुयसि त रिवांडा ऐं बोस्निया में थियल ज़ुल्मनि खे ॾिसंदी हुयसि त मूंखे कुझु सम्झ में न ईंदो हो, पर अॼु जॾहिं मां गज़ा मां यूसिफ हमास जी हीअ रिपोर्ट ॾिठी त मुंहिंजो दिलि हलक में अची अटकी पियो। हुन वधीक लिखियो त ही नसुलकशी आहे। इसराइल गज़ा सां जेको कुझु करे रहियो आहे उहो लफ़्ज़नि में बयान नथो करे सघिजे। फातिमा पंहिंजी कैफ़ियत बयान कंदे वधीक लिखियो त मूंखे इहो सोचे भवाइता ख्वाब ईंदा आहिनि त इसराइल ईंदड़ ॾींहनि में वधीक छा कुझु करे सघे थो। फ़लस्तीन लाइ फ़िकुरमंदीअ जो इज़हार कंदे संदसि वधीक चवणु हो त फ़लस्तीन जे माण्हुनि वटि ऑपरेशनल इस्पताल न आहे, ॿारनि न आहे, पाणी न आहे, ॿाहिरि निकिरी नथा सघनि, महफ़ूज़ रस्तो न आहे, खाधो बि न आहे, बिजली या इंटरनेट न आहे। मां कॾहिं न सोचियो हो त मां पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ी वहशत खे ॾिसंदसि। हुन वधीक लिखियो त इहो सभु असांजी अखियुनि जे साम्हूं थी रहियो आहे ऐं दुनिया जी नाम निहाद जमहूरियत मूंखे रोअण ते मजबूर करे छॾे थी। वाज़े रहे अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पोटी फातिमा भुट्टो इसराइल फ़लस्तीन में जारी जंग जे दौरान मासूम जाननि जे ज़ियान ते अफ़सोस जो इज़हार कंदे दिलि ॾुखोयल कैफ़ियत लफ़्ज़नि में बयान कई आहे। इसराइल तरफ़ां गज़ा ते बमबारी बाद क़ीमती जानुनि शहादत जो रुतबो